पाकिस्तान ऐं IMF विच में ॻाल्हियुनि जो आख़िरी फ़ैसिलाइतो राउंड जारी। नाणे जे वफ़ाक़ी वज़ीर इसहाक़ डार चयो आहे त अॼु IMF सां ॻाल्हियुनि बाद क़ौम खे सुठी ख़बर ॾींदुसि। IMF सां के बि इख़्तिलाफ़ न आहिनि ऐं ॻाल्हियूं ऑन ट्रैक आहिनि। अॻूणी हुकूमत के ग़लति कमु कया त उन्हनि खे बि हाणोकी हुकूमत पूरो कंदी। उमेद आहे त IMF सां अॼु कर्ज़ प्रोग्राम ते मामला तइ थी वेंदा। IMF सां मुआहिदे जे नतीजे में महांगाई जो नओं तूफ़ान ईंदो। नवाज़ शरीफ़ ॾे वापसि अचे, खेसि मक़बूलियत जो अंदाज़ो थी वेंदो। PTI सरबराह जूं लाहौर में सहाफ़ियुनि सां मुलाक़ात दौरान ॻाल्हियूं। इमरान ख़ान चयो आहे त मरियम नवाज़ खे मिसिस मंडेला बणाए पाकिस्तान में लॉन्च करण जी कोशिश बदतरीन नमूने नाकाम थी वई। हुकूमत दहशतगर्दी ख़िलाफ़ APC घुराए। शिरकत करण या न करण जो फ़ैसिलो बाद में कयो वेंदो। हुकूमत चूंडूं नथी कराइणु घुरे। चूंडनि जी तारीख़ बाबति अदलिया मां ई उमेद आहे। चूना इमरान ख़ान खे घुराए पुछूं त असेंबली में नाहे मञिणो त पोइ इलेक्शन छो विझी रहिया आहियो। हाणोकी पार्लियामेंट खे ॼाणी वाणी अणपूरो रखियो पियो आहे। उते थींदड़ कानून साज़ी बि तकरारी बणिजी रही आहे। सुप्रीम कोर्ट जा नैब तरमीमनि ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान रिमार्क्स। चीफ जस्टिस उमर अता बदियाल आम चूंडनि जो ज़िक्र कंदे चयो त मुल्क में समूरनि मसइलनि जो हल अवाम जे फ़ैसिले सां ई मुमकिन आहे। स्पीकर जी रूलिंग केस में इलेक्शन कमीशन चयो हो त नवंबर 2022 में चूंडूं कराइण लाइ तयारु आहे। मौजूदा हुकूमत खे 8 महीना थी चुका आहिनि। सभ खां वॾी सियासी पार्टी जे सरबराह नैब तरमीमनि खे चैलेंज कयो आहे। मुल्क में शदीद सियासी छिकताण ऐं बहरान आहे। PTI पहिरें पार्लियामेंट छॾण जी हिकमत अमली अख़्तियार कई, पोइ ख़बर नाहे छो वापसि वञण जो फ़ैसिलो करे वरितो। दरख़्वास्त गुज़ार इमरान ख़ान को आम शहरी नाहे। हुकूमत छॾण खां पोइ बि खेसि अवाम जी वॾी पुठभराई हासिल रही। हिकु दयानतदार वज़ीर आज़म जी हुकूमत 58(2) तहत ख़त्म कई वई। अदालत 1993 में करार ॾिनो त हुकूमत ग़लति तरीक़े सां वई। हाणे भला चूंडूं ई कराई वञनि। वफ़ाक़ी हुकूमत जे वकील मखदूम अली ख़ान चयो त ईअं कॾहिं नाहे थियो जो सियासी बाज़ी हाराइण बाद को पार्लियामेंट मां निकिरी अदालत वञे। सियासत खे अदलिया ऐं अदलिया खे सियासत में धिकियो पियो। चीफ जस्टिस चयो त जॾहिं सियासी बहरान थिए त अदालत खे मुदाख़लत करणी पवंदी आहे। अवाम करप्शन खां पाक हुकूमत चाहे थो। इमरान ख़ान खे आणींदड़नि लाइ मुआफ़ी काफ़ी न आहिनि। जिन इमरान ख़ान खे आंदो उहे ई संदसि सज़ा तजवीज़ कनि। हिकु ज़हनी मरीज़ खे मुल्क ते मड़ियो वञे पोइ त ईअं ई थियणो हो। ज़्यादती नवाज़ शरीफ़ सां न अवाम सां थी आहे। क़ौम कहिड़ो ॾोह कयो हो जो हिकु ज़हनी मरीज़ घुराए मथनि मड़ियो वियो। नवाज़ लीग जी सीनियर नायब सदर जो एबटाबाद में वर्कर्स कन्वेंशन खे ख़िताब। मरियम नवाज़ चयो आहे त जेल भरियो तहरीक बुशरा ऐं फराह गोगी जी गिरफ़्तारी सां शुरू कई वञे। तव्हां पंहिंजा खीसा भरिया, आवाम जेल छो भोगे। इमरान ख़ान सचो आहे त व्हील चेयर ते वेही अदालत वञे। अदालत तलब करे त जंग ते प्लास्टर ॾेखारींदो आहे। केरु साज़िश या हुकूमत किराइण लाइ घुराए त ड्रोड़ पाईंदो आहे। KP में 10 साल हुकूमत कंदड़ पेशावर धमाके जा ॾुहारी आहिनि। पंजाब ऐं KP में चूंडनि जी तारीख़ लाइ चीफ इलेक्शन कमिश्नर खे ख़त लिखण बाद सदर आरिफ अलवी जी लाहौर में इमरान ख़ान सां मुलाक़ात। PTI सरबराह तरफ़ां सूबाई असेंबलीज़ ते चूंडनि जी तारीख़ न मिलण ते ॻणती जो इज़हार। सदर सां मुलाक़ात दौरान इमरान ख़ान चयो त इलेक्शन कमीशन पंहिंजूं आइनी ज़िम्मेवारियूं पूरियूं न पई करे। 90 ॾींहनि अंदरि चूंडूं न कराइण आइन जी भञकड़ी आहे। पंजाब ऐं KP जे गवर्नर्स खे चूंडनि जी तारीख़ ॾियण जो हुकुम ॾिनो वञे। इस्लामाबाद हाई कोर्ट बार एसोसिएशन तरफ़ां सुप्रीम कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल। बार तरफ़ां इस्तदा कई वई आहे त सुप्रीम कोर्ट KP ऐं पंजाब में 90 ॾींहनि अंदरि चूंडूं कराइण जो हुकुम ॾे। दरख़्वास्त में वफ़ाक़ इलेक्शन कमीशन ऐं सूबाई चीफ सेक्रेटरीज़ खे धुर बणायो वियो। सिंध काबीना पारां कणक जो इमदादी अघु 4000 रुपया फ़ी मण मुक़ररु करण जो फ़ैसिलो। नोटिफिकेशन जारी। कणक जी ख़रीदारी जो हदफ़ 14 लाख टन मुक़ररु। कणक जी ख़रीदारी 15 मार्च खां शुरू कई वेंदी। वॾे वज़ीर जी सदारत हेठि सिंध काबीना जे इजलास में माहौलियाती तहफ़ुज़, ज़राअत ऐं वाटर मैनेजमेंट प्रोजेक्ट्स लाइ 116 मिलियन रुपया जारी करण जी मंज़ूरी बि ॾिनी वई। वॾे वज़ीर चयो त असांखे फ़सलुनि जी पैदावार वधाइणी पवंदी ऐं पाणी जी बचत बि करणी पवंदी।
क़ौमी असम्बली जे इजलास में शिरकत लाइ पहुतल तहरीक इंसाफ़ जे MNA के सेक्रेटरीट अमले पारां रोकियो वियो। डिप्टी स्पीकर कोरम पूरो न हुअण जो सबब ॼाणाईंदे क़ौमी असम्बली जो रिथियल इजलास मुलतवी करे छॾियो। स्पीकर राजा परवेज़ अशरफ चयो आहे त लाहौर हाई कोर्ट जे फ़ैसिले जी लिखत में कापी अञा न मिली आहे। तहरीरी फ़ैसिलो पढ़ण खां पोइ PTI जी इस्तीफ़ा ॾींदड़ मेंबर्स बाबति फ़ैसिलो कयो वेंदो। तहरीक इंसाफ़ जे MNA नुसरत वाहिद चयो त जेसिताईं ऑर्डर नथो अचे असां ऐवान न वेंदासीं। पोइ बि रोकियो वियो त इहो गैर आइनी अमल हूंदो। सेक्रेटरीट पारां आगाही बाद तहरीक इंसाफ़ जा MNAs वापसि पार्लियामेंट लॉज हलिया विया। लाहौर हाई कोर्ट गुज़िरियल ॾींहुं तहरीक इंसाफ़ जे 43 MNAs खे डीनोटिफाई करण वारो इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो मुअत्तल करे छॾियो हो। मरीज जी अदालत शेख रशीद जी जिस्मानी रिमांड में वाद वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। शेख रशीद के जुडिशल रिमांड ते जेल उमारण जो हुकुम। उनखां इस्लामाबाद जी अदालत शेख रशीद जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द कई। मरीज जी अदालत में पेशी दौरान मीडिया से ॻाल्हाईंदे शेख रशीद चयो त पैट्रियट नाले हिकु नई पार्टी ठाही पई वञे। मूंखे उन जी सरबराही करण लाइ चयो पियो वञे। मुंहिंजे ख़िलाफ़ को बि केस नाहे, केस जे पुठियां फेस आहे। पंजाब में इलेक्शन की तारीख़ ॾियण मुंहिंजी ज़िम्मेवारी नाहे। पंजाब के गवर्नर बलीगुर रहमान लाहौर हाई कोर्ट में जवाब जमा कराए छॾियो। पंजाब में इलेक्शन की तारीख़ जो ऐलान न थियण ख़िलाफ़ शहरी की दरख़्वास्त ते लाहौर हाई कोर्ट में ॿुधणी थी। गवर्नर पंजाब पारां जमा करायल जवाब में चयो वियो आहे त जॾहिं गवर्नर असेंबली तोड़ींदो आहे त इलेक्शन की तारीख़ ॾियण गवर्नर की ज़िम्मेवारी हूंदी आहे। गवर्नर इलेक्शन कमीशन के अख्तियार में का बि रंडक न विधी आहे। जस्टिस जवाद हसन चयो त असांखे मंतक सां हलणो पवंदो। पहिरीं ॾिसणो पवंदो त लार्जर बेंच जोड़ण की ज़रूरत आहे या न। इलेक्शन कमीशन के वकील जवाब जमा कराइण लाइ मोहलत घुरे वरिती। कंदकोट में औरत ही संदस धी जे अगवा खिलाफ वारसन जो एहतजाज। मोटरसाइकिल से सवार 4 हथियारबंद CP रोड ते नौजवान इम्तियाज़ खोसो के रोकियो। हथियारबंद नौजवान की भेण नादिया और संदस 2 सालन की धी कौसर खोसो के अगवा करे विया। वाक़े बाद वारसन तरफा इंडस हाईवे ते धरणो हणी टायरन के बाहियों। भंगवार धुर के हथियारबंदन ते अगवा में मुलविस हुजण जे इल्ज़ाम। पुलिस भंगवार धुर के घरन ते चढ़ाई करे औरतों ने 12 सूदो 5 ॼणनि की हिरासत में वठी छॾियो। मगवी औरत सनी संदस धी हथ न आयूं। क्यामाड़ी ज़िले के अली मोहम्मद गोट में ज़हरीली गैसन विघे फौत थियल 18 ॼणनि जे अदालती हुकुम ते क़बर कुशाई जूं तैयारियूं। SSP इन्वेस्टिगेशन सैयद सलीम शाह की अगवानी में पुलिस की टीम पारां इलाके जो दौरो। पुलिस इलाके में कायम गैर कानूनी फैक्ट्रिन बाबत मालूमात वरती। SSP इन्वेस्टिगेशन जो चवण है तो फैक्ट्रिन में सैंपल वठी चकास लाइ उमाणा वेंदा। ज़िले इंतजामिया से ॻाल्हाए फैक्ट्रिन के सील भी कयो वेंदो। ज़िम्मेवारनि खिलाफ सख्त कार्रवाई कई वेंदी। सिंध हाई कोर्ट बेंच सखर 9 खां 12 जमात जे शागिर्दनि खां इम्तिहानी फीस न वठण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो त जिन उम्मीदवारनि खां इम्तिहानी फीस वसूल कई वई आहे उन्हनि खे वापसि कई वञे। अदालत रिमार्क्स में चयो त उस्ताद पंहिंजनि मसइलनि ते अदालत सां राब्तो कनि था। तालीम की बहितरी लाइ अॻु कॾहिं बि उस्तादनि जूं तंज़ीमूं अदालत न आयूं आहिनि। उस्तादनि जी तंज़ीम तरफ़ां शागिर्दनि खां इम्तिहानी फीस वठण ख़िलाफ़ अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराई वई हुई। नवन सूबनि जे क़याम लाइ आइन में तरमीमुनि बाबति जोड़ियल क़ौमी असम्बली की कमेटी जो रिथियल अॼोको इजलास मुलतवी। कमेटी के चेयरमैन खुर्शीद शाह चयो आहे त सूबनि जे क़याम जो कमेटी वटि मैंडेट ही नाहे। हज़ारा सूबे जो मामलो हो पर इहो कंहिं ॿिए फोरम ते खणण लाइ चइबो। ही कमेटी सूबनि जे क़याम लाइ नाहे, इहे रुगो अफ़वाह ऐं साज़िश आहिनि। असेंबली सेक्रेटरीट के चवंदासीं त हज़ारा सूबे वारो मामलो कंहिं ॿी कमेटी के मोकिलियो। गुज़िरियल साल नवंबर में खुर्शीद शाह की सरबराही में जोड़ियल कमेटी के नोटिफिकेशन में चयो वियो हो त कमेटी 9 सूबनि के क़याम जो जाइज़ो वठण लाइ जोड़ी वई आहे। तुर्की और शाम में ज़लज़ले के नतीजे में फौत थियलनि जो अंग 16,000 खां वधी वियो। 2 करोड़ 30 लख खां वधीक माण्हू मुतासिर।
सिहत वारे आलमी इदारे ख़बरदार कंदे चयो आहे त ज़िलज़िले दौरान बची वियल माण्हुनि खे ज़िंदा रखणु वॾो मसइलो बणिजी वियो आहे। हज़ारे माण्हू खुलियल आसमान हेठि थधि बुख ऐं बीमारियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। ॿिन्ही मुल्कनि में मुतासिरीन पारां बर वक़्ति इमदाद न पहुचण जूं दाहूं। आलमी तंज़ीम सेव द चिल्ड्रन जो चवणु आहे त ज़िलज़िले जे चौथे ॾींहुं बि मुतासिरीन ताईं ख़ेमा, ख़ुराक, दवाऊं ऐं ॿियो सामान पहुचाइण मसइलो बणियल आहे। तुर्क सदर रजब तय्यब एर्दोगान इमदादी सरगर्मियुनि ते तनक़ीद जो जवाबु ॾींदे चयो आहे त एॾी वॾी तबाही जी अॻुवाट तयारी करणु कंहिं जे लाइ बि मुमकिन न हो। मुतासिरीन जी मदद लाइ हुकूमत समूरा वसीला कट माणे रही आहे।